साथियों मां सुल्तान सां मिलण वञा थो हमले जो इशारे हुजेव। जे था सरदार तुम्हारा हुक्म। होशियारी कयो मांजा सिपाहियो अतुल के वठणो आहे। या जिम्मेवारी तुझी आहे। अतुल के हिते माके पहुचाइणो आहे जिंदा छा जिंदा हिते पहुचाइणो आहे। हाज़िर जनाब। भला भला सिपाही गिनी वञो अतुल के माके हिते जिंदा पहुचाइणो आहे। वञ हाज़िर जनाब। सिपाही हल। शाबाश बेटे शाबाश शाबाश बेटे मां तांखे चयोम अतुल के वटि जिंदा हिते पहुचाइणो सही आहे। तव्हां मुंहिंजा सिपाही शाबाश शाबाश। इज्जत सां मांजो थी जेतिरी माल दुनिया दौलत चवंदे उहा मां तोखे ॾियणु चाहियां थो। मांजो थी मां तुंहिंजो कबीलो फतह करणु चाहियां थो। नोयान साहब एतिरी दौलत तोखे मां ॿी ॾियां त तूं मुंहिंजे कबीले में मुंहिंजो थी। न न तूं मुंहिंजे हथ में अची चुको आहीं। मां तुंहिंजो कबीलो फतह करणु चाहियां थो। तूं इज़त सां मुंहिंजो थी वञ।
जी अल्लाह ने बात हिफाजत कर तू मुझे साथ तू तो माजे हथ में तू काले में दे नोयान साहब हर शइ अल्लाह जे वस में आहे तुंहिंजे हथ में छा आहे सिपाहियो इनके बार बधी छयो वो इन्हीं को हिसाब किताब थींदो त इनके छा कबीले जी खबर पवंदी इनके हर शइ जी मांजे हथ में कुछ ही कान्हे इनके बधो वञी ॿाहिरि हाज़िर जनाब। रसो ॾियो। अल्लाह अल्लाह शक्कल्ला बमसी अर्तुल भाई ने जाना आयो आहे अचो अर्तुल भाई जी गोला क्यों भाई अर्तुल भाई का कब पे अर्तुल भाई अर्तुल शहीद हो गया हेलो कबीले का सबक बुधाया इज्जत समाज थी इज्जत प्यारी दे बाजे माज थी यार आया ठीक है तो तलवार भेजो मां वञा थो हिन जो कमीना ख्याल कयो
मुजरम भरियो माके कोकोनी भरियो मुजरम भगियो भाई मुजरम भरियो ए रे وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله tahu अरे हिम्मत कर कहाँ जो सिपाही मारे मांगे कावली असा बुक बनाएगा मत भी मां के सजी खबर टांग गिफ्ट चरे ओए छाणो है ता जंगल में भी दीवानो अर्तुल भाई अर्तुल नहीं है जिन्ने है अर्तुल नहीं है जिन्ने है अर्तुल भाई है जिन्ने है अर्तुल भाई है जिन्ने है जिन्ने अर्तुल भाई अर्तुल भाई